सोबोदेरो अॼु कराची जे इलाइक़े पिपरीअ जे रहवासण साजिदा धीअ मरहूम रहमतुल्लाह अबड़ो जस्टिस ऑफ पीस गंब जी अदालत सगुरी में सोबोदेरो जी ॻोठ मोहम्मद सुलेमान मल्लाह जी रहवासी फारूक अली मल्लाह सां प्यार पसंद जो परणो करे छॾियो आहे। प्रेमी जोड़े गॾिजी मीडिया वारनि खे ॿुधायो त जी छा मसलो आहे, केरु आहियो पाण, अपड़ा काथों दी वेठल कंबर का छा नालो सही? साजिदा रमतला जात जा केरु आहे? अपड़ा तुंहिंजो पीउ जहिड़ो आहे? फोती है घणो टाइम थियो अथसि? मां नंढड़ी है। तूं माना नंढड़ी आहे, पंहिंजे बचपन में फोत थी वियो आहे। हाँ हिन वक़्तु जेको आहे सो तव्हां किथे था रहो? कराची थी। कराची कहिड़े इलाइक़े बाबा? सिंधी गोठ। सिंधी ॻोठ पिपरी आहे। हाँ उते तव्हांखे केरु संभालींदो आहे? तव्हांजी छा आहे मामी जो नालो? अहमद। अहमद हाँ उर्फ पपन। हाँ उहो तव्हांखे संभालींदो आहे। हाँ कसम मां पढ़नो क्या प्यार जो फारूक केरु आहे बाबा? ज़ात मल्लाह। मलाह आहे? हाँ गंबट की अदालत में कदा प्यार किया गंबट की कोर्ट में। प्यार जो परणो कयो आहे फारूक मल्लाह सां गंबट जी कोर्ट सगुरी में। हाँ मामे मुझे मां अनन का बल तुझी मामे जो नालो अहमद, उन हिन खां 2 लख रुपया वरिता आहिनि तुंहिंजी माउ। हाँ तुंहिंजे मुड़ुसु फारूक खां? हाँ तो मामो लालची है। तुंहिंजो मामो लालची क़िस्म जो माण्हू आहे, हाँ हिननि खां पैसा वठी तोखे ॿिए हंधि बि पढ़ाइणु चाहे। तूं उतां आई रज़ा ख़ुशीअ सां हिन सां फारूक सां जे प्यार जो परणो कयो आहे। हाँ मामो मुझे मुझसे कूड़न जलसा मन पसंद है। तुंहिंजो मामो अहमद हाणे हिननि खे तुंहिंजे मुड़ुस खे कूड़नि केसनि में फासाइण थो चाहे। हाँ मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।